लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं असांजूं ॻाल्हियूं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे बानी ऐं ज़ेबिस जे डायरेक्टर जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहब सां जारी आहिनि। असां गुज़िरियल कचहरियुनि में सुलेमान शेख साहब सां ॻाल्हायो पिए मुख़्तलिफ़ माण्हुनि ते ऐं पोइ प्राइमरी साईं खे असां पढ़ाए छॾी। पोइ वरी अॼु असां हिकिड़ी ॿी वेहक में आहियूं त असां डॉक्टर सुलेमान शेख साहब खां इहो पुछणु चाहींदासीं त साईं उन ज़माने जी जेका तरतीब आहे पढ़ाई जी तालीम जी त ॿ टे ॻाल्हियूं असांखे ॿुधायो। हिकिड़ो त अव्हांजी सुपरवाइज़री इंस्टीट्यूट कहिड़ो, ॿियो तव्हां प्राइमरी पहिरें खां चौथे ताईं पढ़ी त मैट्रिक 11 जमायतूं या 11 दर्जा कीअं हूंदी, उहो जेकॾहिं असांजे ॿारनि खे ॿुधायो। साईं उन ज़माने में जेको असांजे कोर्स जी तरतीब हुई सा बम्बई यूनिवर्सिटी जे हिसाब सां रखियल हुई। उन मुताबिक़ 7 दर्जा अंग्रेज़ीअ जा थींदा हुआ, ईअं चवंदा हुआसीं असां। सेकेंडरी स्कूल सम्झो त फस्ट स्टैंडर्ड खां शुरू थींदो हो ऐं 7th स्टैंडर्ड असांजो मैट्रिक हूंदो। अच्छा, फस्ट स्टैंडर्ड में असांखे अंग्रेज़ी ABC खां पढ़ाईंदा हुआ, शुरू कंदा हुआ ऐं पोइ अॻिते वधाईंदा ईंदा हुआ। ऐं साॻे तरह सां सिंधी बि कंपलसरीली पढ़ाईंदा हुआ ऐं उनखां पोइ मैथमेटिक्स हूंदी हुई, साइंस हूंदी हुई ऐं अॻिते हली पोइ उर्दू पढ़ाईंदा हुआ। वरी असांखे जेको सो पाकिस्तान स्टडीज़ कान हूंदी तंहिं ज़माने में असांखे सिविक्स पढ़ाईंदा हुआ। शहरियत, हा शहरियत, उहा ऑप्शनल सब्जेक्ट हूंदो ऐं उहो कंपलसरी सब्जेक्ट कोन। अहिड़ी तरह सां 5 दर्जे में मुंहिंजे ख़्याल में त असांखे अरबी या फ़ारसी मां हिकिड़ो सब्जेक्ट खणणो पवंदो। सो अहिड़े नमूने सां तरतीब हूंदी हुई असांजी। ऐं जॾहिं 7 साल पूरा कबा त पोइ यको हिकिड़ो ई इम्तिहान थींदो हो। विच में जेको 9th जो आहे अॼुकल्ह या 8th जो इम्तिहान, इहे कोन थींदा हुआ। माना तव्हां 6, 7, 8, 9 जा इम्तिहान न हुआ? न, अवां पोइ मैट्रिक ॾींदा हो, 11वीं जमायत। 11वीं जमात मैट्रिक जेका ॾिबी हुई सा असांजे ज़माने में सिंध यूनिवर्सिटी में जो इम्तिहान, उनजी सुपरवाइज़री बॉडी सिंध यूनिवर्सिटी। माना तॾहिं बोर्ड न हुआ? बोर्ड अञा न हो। बोर्ड 59 में मैट्रिक जो इम्तिहान पास कयो सिंध यूनिवर्सिटी में। ऐं इन करे उहो ॿियो तरीक़ो हो। ऐं इन में सब्जेक्ट इहे हुआ जेके मूं तव्हांखे ॿुधाया। पहिरीं हुन में हूंदो हो हीअं त मदर टंग ऐं नॉन मदर टंग 2 सब्जेक्ट्स हूंदा हुआ। उन्हनि मां जिन जी मदर टंग खणणी हुई असांखे ऐं नॉन मदर टंग पढ़णी पवंदी, ॿिन्ही पासे। मैट्रिक में बि इहो हो। पोइ छा थियो त 58 में जो मार्शल लॉ लॻी त माण्हुनि उन में कराची में गोड़ कयो त बाबा ही असां खां नॉन मदर टंग छो था पढ़ाई वञे। त सिंध यूनिवर्सिटी जो इम्तिहान हो, अलामा आहे काज़ी जे साम्हूं केस आयो, उनजो ठीकु आहे नॉन मदर टंग ख़तमु था करे छॾियूं, न पढ़ायूं था। साईं इहो हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो, मूंखे हीअ ॻाल्हि सम्झायो त अव्हांखे अवल मदर टंग ऐं नॉन मदर टंग माना मादरी ॿोली ऐं ग़ैर मादरी ॿोली पढ़णी पवंदी? जी हा, ठीकु आहे। हाणे पोइ 58 जो जॾहिं मार्शल आयो त उन में कराची जे अंदरि इन क़िस्म जो वाव घुलियो जंहिंमें अव्हांखे चयो, माना इंतिज़ामिया खे चयो त असां ॿी ॿोली छो पढ़ूं जॾहिं त असांजी पंहिंजी मादरी ॿोली आहे। मादरी ॿोली में इम्तिहान थिए। हाणे मुंहिंजो सुवालु हीअ आहे त इहो अलामा आहे काज़ी साहब छो फ़ैसिलो कयो? छाकाणि सिंध यूनिवर्सिटी इम्तिहान ॾियण सुपरवाइज़री बॉडी हुआ। अच्छा, ऐं ओॾीमहिल अलामा साहब जे माना वाइस चांसलर त हुआ, पहिरियों वाइस चांसलर हो, त रिकॉर्ड में अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे त हुन को रेज़िस्टेंस या हुनजे पारां का सम्झाणी ॾिनी वई हुजे, अहिड़ी का बि ॻाल्हि रिकॉर्ड ते कोन्हे? हा, रिकॉर्ड ते कोन्हे, पर हूअं जेका असल ॻाल्हि आहे जेका उन वक़्तु असां ॿुधी उहा इहा हुई त ब्रिगेडियर साहब हो
टिका ख़ान हैदराबाद जो उनखे ऑर्डर थियो त बाबा ही वञी उनखे चओ त इहो कमु न करे। इहो टिका ख़ान साहिबु साॻियो? हा हा, साॻियो मशहूरु? साॻियो मशहूरु। अच्छा अच्छा। तॾहिं ब्रिगेडियर हो। हा, पोइ जॾहिं थियो त जनरल बनरल वञी थियो। सो बहरहाल ब्रिगेडियर साहिबु माना जहिड़ो वॾे हूंदे हो तहिड़ो नंढे हूंदे हो। नंढे हूंदो। हा, जॾहिं वियो त अलामा साहिबु वेठो ऐं अलामा साहिबु हुनखे वेहण जो कोन चयो। हुन जेको सो बीठो रहियो। उनखां पोइ अलामा साहिबु वेठे लिखियो ऐं तव्हां चई यस जनरल वट कैन आई डू फॉर यू, जेको हुनजो स्टाइल हो हुन मुताबिक़। त ब्रिगेडियर साहिबु चयो त सरकार जो हुकुम ई आहे, मार्शल आहे गवर्नमेंट जो। ऐं हुन चयो ठीकु आहे, दैट्स ऑल राइट। ईअं चई हुनखां पोइ अलामा साहिबु ख़ुदि कुर्सी छॾे हलियो वियो ऐं केतिरनि मुसद्दिक़ा इतलाहनि मुताबिक़ वरी अलामा साहिबु वापसि कोन आयो। माना हुन मनसब ते ई न आया? मनसब ते ई न आयो। ओके। सो इहा हिकिड़ी इहो बि थियो अफ़सोसनाक हिकिड़ी ॻाल्हि आहे त तालीम में इंतिज़ामिया जो डायरेक्ट अमल दख़ल ऐं कोर्सिस खे तब्दील करण जो चवणु, इहा ॻाल्हि अलामा साहिब जे मिज़ाज जे ख़िलाफ़ु हुई। पोइ हू हुन मनसब ते ई न वेठा? हा, उहो 1958 में साईं इहा ॻाल्हि थी। 1958। त हिकिड़ो लाॻापियल सुवालु अव्हां खां पुछां थो जी साईं। त जे कराची में इन क़िस्म जी फिज़ा मौजूदु हुई, हैदराबाद में बि हुई। हैदराबाद में बि हुई, हा, त कराची हैदराबाद खां ॿाहिरि जेको ॿियो नसुल हो उन्हनि में ॿी गैर मादरी ॿोली लाइ इन क़िस्म जो ताउ हुयो? उन वक़्तु असां वटि एॾा ज़रिया कोन हुआ जो असांखे ख़बर पवे इहो नेटवर्क केॾो आहे। असां जेके उफ़वाह में ॿुधो जेको उन वक़्तु शागिर्दनि खे ॿुधायो वियो, चवणु ओचितो ओचितो असांखे उस्ताद ॿुधायो त बाबा हाणे उर्दू ख़तमु थी पूरी थी। हाणे तव्हां उर्दू न पढ़ंदा, उर्दू वारा सिंधी न पढ़ंदा। असां चयो ठीकु आहे, हिकिड़ो सब्जेक्ट घटि थियो। ऐं अरबी पढ़ेव पए, फारसी पढ़ेव पए? हा हा। अच्छा, माशाअल्लाह। उहो त बरकत तव्हांखे मुंड खां मिलियल कोन हुआ, उहे कंपलसरी कोन हुआ, उन्हनि खे तव्हां छॾे सघो पिए। ऐं मूं मैट्रिक में इनफैक्ट अरबी छॾे ॾिनी ऐं मूं फिज़ियोलॉजी हाइजीन खई ऐं सिविक्स, इहे ॿ मुंहिंजा ऑप्शनल्स हुआ। अच्छा साईं, मैट्रिक तव्हां कहिड़ी डिवीज़न में पास कई? मूं फर्स्ट में डिवीज़न। फर्स्ट। अच्छा, तव्हांखे थोरी यादगिरी आहे क्लास में घणा शागिर्द हूंदा हुआ तव्हां? साईं, असां क्लास में उन दफ़े जेको वेठा हुआसीं मैट्रिक में, मुंहिंजे ख़्याल में त 30-35 शागिर्द हुआसीं असांजे हाला हाई स्कूल में। 30-35। ऐं तव्हां घणनि खां होशियारु हुआ? ॾिसो, आउं आम तौरु पंहिंजे क्लास में पहिरियों या ॿियो नंबर ईंदो हुउसि। अच्छा अच्छा अच्छा। ऐं उहो मैट्रिक में बि ईअं थियो त मुंहिंजे क्लासमेट जे मुताबिक़ आउं पहिरियों नंबर आयुसि। तंहिंजे करे जेको सो ओवरऑल मुंहिंजो परसेंटेज पहिरियों हो। ऐं हींअर स्कूल जे बोर्ड ते स्टूडेंट ऑफ द ईयर जेको सो मैट्रिक में जेको फस्ट ईंदो उनजो नालो ईंदो, उहो अञा ताईं मुंहिंजो उहो तव्हांजो लिखियलु आहे? सो अल्हम्दुलिल्लाह। साईं, हिकिड़ी रिज़ल्ट जी ॻाल्हि आई आहे, मूंखे तव्हां ॿुधायो, अव्हां सां गॾु छोकिरियूं पढ़ंदियूं? न न, छोकिरियूं त तॾहिं प्राइमरी स्कूल ई कोन छोकिरियुनि जो रवाज ई कोन, ऐं कंहिं पुछो बि कोन। इहे सभु पोइ जी ॻाल्हियूं आहिनि। अच्छा, इहो सही। अवल असां छो न सोचूं का इन ते उन ज़माने में? अर्ज़ु इहा आहे त मूं इन ते ज़ाती तौरु पंहिंजो कमु बि कयो ऐं पंहिंजे ख़ानदान खां इहो कमु शुरू कयो। उन ज़माने में सिर्फ़ु हिकिड़ो स्कूल हूंदो हो, मुस्लिम स्कूल हाला। उहो सेमी प्राइवेट हो, उनखे कुझु सरकार पैसा ॾींदी हुई, बाक़ी न त अब्दुर्रहमान अंजुम हलाई साहिबु वॾो शाइर हो, उहो हलाईंदो ऐं उहो तमामु सुठनि ख़्यालनि जो माण्हू हो। उन में छोकिरा छोकिरियूं गॾु पढ़ंदा हुआ प्राइमरीअ ताईं। अॻिते छोकिरियुनि जे पढ़ण जो को ज़रियो कोन हो। जॾहिं आउं फाइनल MBBS मूं पास कई, तंहिं ज़माने में
हिकु अजीब वाक़ियो थियो छाकाणि डॉक्टर थी वियुसि मूंखे हिकिड़ी सम्झ आई शयुनि जी असांजे पाड़े ओड़े में ॿिनि टिनि घटिनि में कोई 2 या 3 औरतूं ऑब्स्ट्रक्टेड लेबर जे करे वफ़ात करे वई असांजे ॻोठ में न सिर्फ़ु डॉक्टराणी कान हुई पर का दाई बि तेसि ताईं कान हुई मिडवाइफ जो तस्वर बि न मिडवाइफ त कोन हुई पर दाई जेका उन खां जेका रिवाजी लोकल जेके ऐं अंग्रेज़नि जे ज़माने खां हालनि में हिकिड़ी टाउन कमेटी या म्यूनसिपल कमेटी जी डिस्पेंसरी हुई उन में हिकिड़ी सरकारी दाई हूंदी हुई उनखे चवंदा हुआसीं सरकारी दाई फापू उहा तमामु होशियारु हुई हालांकि पढ़ियल लिखियल एतिरी कोन हुई मुंहिंजे ख़्याल में तजुर्बो वॾो हूंदुसि घणा माण्हू ॾिठा ठीकु आहे पर जेसि ताईं आउं मां डॉक्टर थियुसि तेसि ताईं उहा वेचारी हिन दुनिया मां हली वई त इन जे करे असां वटि हिकिड़ो वॾो गैप पैदा थी वियो त मूं इहा ॻाल्हि शुरू कई त बाबा का छोकिरी हुजे का डॉक्टराणी हुजे मूं केतिरनि डॉक्टराणियुनि खे पंहिंजे क्लास फेलोज़ खे गुज़ारिश कई त तव्हां हाल में डिस्पेंसरी खोलियो वॾो मार्केट आहे असीं तव्हांजी मदद कंदासीं ऐं तव्हां पंहिंजो बिज़नेस कयो मूं सां गॾु न कयो आउं त पोइ ॿिए पासे थो वञा पर ईअं मुमकिन कोन हो हालांकि हाल हैदराबाद खां सिर्फ़ु 35 मीलनि ते आहे पर उन ज़माने में इन ते बि असांखे सम्झो त कलाकु ॾेढ लॻी वेंदो हो रस्तो हिकिड़ो हूंदो ऐं उन ते रश घणी हुई तव्हांखे ख़बर आहे नेशनल हाईवे आहे ऐं हींअर बि घणी रश आहे त इहो मुश्किल हूंदो ऐं ॿियो त ट्रांसपोर्ट जो सिस्टम सुठो कोन हो उन ज़माने में त ईअं वीचारियूं मायूं हैदराबाद जे वॾी अस्पताल में केरु वञे ईअं रस्ते ते ई गुज़ारे वेंदियूं साईं वरी अचूं था मैट्रिक ते हाणे मैट्रिक अवां ॾिनी जी उन खां पोइ अवां इंटरमीडिएट लाइ हाला में त कॉलेज कोन्हे या आहे हाला में कॉलेज आहे सरवरी इस्लामिया कॉलेज सरवरी इस्लामिया कॉलेज हाला में 52 में शुरू थियो मखदूम ग़ुलाम हैदर मरहूम अल्लाह साईं जन्नत नसीब करेसि उन क़ाइमु कयो पर उन में आर्ट्स ऐं कॉमर्स पढ़ाया वेंदा हुआ अञा साइंस जा क्लासिस उते न थींदा हुआ छा साइंस लेबॉरेटरी साइंस टीचर्स जी वॾी खोट हुई सिंध में ऐं आमतौर से सिंध में जेके मुमताज़ कॉलेज खैरपुर ऐं असांजो जेको सो कराची में कॉलेज हो डीजे साइंस ऐं फुलेली कारी मोरीअ ते गवर्नमेंट कॉलेज ऐं कारी मोरी ऐं ज़ुबैदा कॉलेज छोकिरनि जो बसि इहे सॼा कुल इहे साइंस ते इहे साइंस हाणे हे सिंध साइंस में अॻभरी थियण लाइ बिरांगू पई भरे 4 कॉलेजनि ते पियो आहे हाणे इन में असीं सुठी ॻाल्हि थी त फस्ट क्लास में पास थी वियासीं त दाख़िला मिली वई गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में न त ॾाढो मुश्किल थिया ऐं उहो साल पहिरियों साल हो जो नवाब शाह मां हिकिड़ो वॾो ग्रुप शागिर्दनि जो अची गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में दाख़िल थियो ऐं उहे साईं ख्वाजा साहिब जे स्कूल जा एच एम ख्वाजा जी पहिरीं बैच खणी चइजे पहिरीं बैच जेका बाक़ाइदे ऐं उन में मशहूरु माण्हू आहे ख़ैर त उहे सभु असांजा क्लासमेट थिया त असीं हिकिड़ो सुठो नंबर थियासीं पर उन हूंदे बि साइज़ेबल नंबर हूंदे बि गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में असीं सम्झो त के 200 खनि छोकिरा हुआसीं जेके सिंधी हुआसीं न त 1200 स्टूडेंट्स हो असांजी स्ट्रेंथ हुई वॾो कॉलेज हो उन ज़माने में बि 1200 स्कूल तमामु वॾो आहे त ख़ैर बहरहाल त उते असां पंहिंजी तालीम इंटर साइंस में उतां पास कई उते तव्हां इंटरमीडिएट उते तॾहिं बि साईं ही सेक्शन हुआ प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग जी हा प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग ॿ साल ऐं मूं 2 साल ऐं मूं प्री मेडिकल में कयो अवांखे
डॉक्टर थियण जो पंहिंजो ख़्यालु हो पंहिंजे इलाक़ाई रीजनल लोकल हालतुनि खे ॾिसी या तव्हांजे वालदेन में अम्मा जो अबे जो कंहिं ॿिए जो? न मूं त कंहिंजो बि को ज़ोर कोन हो, छाकाणि त आउं सिकीलधो ॿारु हुउसि। मूं तव्हांखे ॿुधायो पंहिंजे माउ पीउ जो अलॻि अकेलो औलाद आहियां, त उन्हनि को मूं ते कोन कयो। पर मूंखे दरअसल छा हो त जॾहिं आउं चौथे दर्जे सिंधीअ में पढ़ंदो हुउसि, तॾहिं हिकिड़ो उस्ताद ऐं हिकिड़ो डॉक्टर असांखे ॾिसणु आयो। बाबा स्कूल जे ॿारनि खे जी सिहत जो को ॾींहुं हो छा हो, उहो ॾिसणु आयो। उन अची ॾिठो ॾाढो प्यार सां मोहबत सां। ऐं उहो डॉक्टर अशरफ साहिबु हो असांजे हालत जो, उहो तॾहिं सरकारी डॉक्टर हो। त उहो आयो ॾिसणु, उन जी तमामु सुठे नमूने ॾिठो। मूंखे उन जी शख़्सियत ॾाढो इम्प्रेस कयो ऐं सच पुछो त मूं उन खां पोइ इहो फ़ैसिलो कयो तॾहिं तव्हां डॉक्टर थींदुसि। जॾहिं मूंखां पुछियो वेंदो त तूं छा थींदे वॾो थी, तॾहिं पुछंदा जेको बि ईंदो, छोकिरा वॾो थी छा थींदे, त आउं चवंदो त डॉक्टर। को चवंदो वज़ीर आज़म थींदुसि, को चयो कुझु ॿार चवंदा। ऐं मूंखां वारो करे पुछंदा छा थींदे, डॉक्टर। ऐं ख़ुदा जी कुदरत आहे डॉक्टर थी वियुसि। अच्छा साईं, पोइ इंटरमीडिएट में अव्हांजो परसेंटेज मार्कूं या उन हाणे 100 शागिर्दनि जे बदिरां 1200 में जो वञी पियो त उते छा थियो? उते ॾाढो मज़ो थियो। हाणे उन साल हैदराबाद बोर्ड जो पहिरियों इम्तिहान ॾियण वारा हुआसीं। अच्छा, हैदराबाद बोर्ड तमामु सख़्तीअ सां इम्तिहान। सिंध में अकेलो बोर्ड हो न, कराची बि हुयो? कराची हुई, माना 2 बोर्ड त हैदराबाद बोर्ड जो ख़्यालु इहो हो त उहे सभिनी खां डिस्टिंक्ट हुजनि, उनजो स्टैंडर्ड सभिनी खां मथे हुजे। तव्हां ताजुब कंदव त सॼे बोर्ड जी रिज़ल्ट आई 29% इंटर साइंस जी टोटल, जंहिंमें प्री इंजीनियरिंग हुई, प्री मेडिकल में फर्स्ट क्लास में सिर्फ़ु 5 छोकिरा टोटल कामयाब थिया। फर्स्ट क्लास 5 में 5 शागिर्द ये माना 5% बि न आहिनि। न 5 नंबर 5 0.5% थियो। उन में 2 छोकिरियूं 3 छोकिरा। अच्छा, मुंहिंजो आयो सेकंड क्लास जॾहिं आयो त आउं ॾाढो डिप्रेस थी। तॾहिं साईं B ग्रेड हो न, या सेकंड क्लास? न, तॾहिं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास ईअं ग्रेड स्कोर हुआ। सो असां अची वियासीं सेकंड क्लास में। हाणे सेकंड क्लास में मूंखे ॾाढी परेशानी थी त मेडिकल में कीअं पहुचबो, चक्कर थी वियो। ॿिया वज़ीर आज़म थींदा, मां डॉक्टर बि न थींदुसि। हाणे परसेंटेज वग़ैरह जी अञा ख़बर कान हुई, मार्कुनि जी ख़बर कान हुई। ख़ैर उनखां पोइ ॿी ख़बर कान हुई त भला जेके लिस्ट आई फर्स्ट क्लास जी, त उन में त इंजीनियरिंग वारा बि हुआ, इहो कोन अलॻि। अच्छा, रिज़ल्ट गॾु ईंदी, छा छोकिरा थोरा हुआ। सो ख़ैर असां वियासीं, वञी चयोसीं मार्कूं कढायूं त ख़बर पवे, छाकाणि ॾाढी डिप्रेशन में पिए गुज़रियो वक़्तु। इलाही छोकिरा सेकंड क्लास मां। आउं वियुसि पंहिंजो वञी वेठुसि। ख़ैर सभिनी खे मिलियूं पंहिंजूं मार्कशीट्स ऐं मूंखे मिलियूं। ऐं टू माई अमेज़मेंट आउं सॼे पंहिंजे संगत जे ग्रुप में मुंहिंजूं मार्कूं सभिनी खां वधीक आयूं। अच्छा। ऐं मुंहिंजो आयो 59%। मूं 7 मार्कुनि तां मुंहिंजो फर्स्ट क्लास रहिजी वियो। पर मूंखे डाउ मेडिकल कॉलेज में बि ऑफर थी एडमिशन, ऐं लियाकत मेडिकल कॉलेज में बि ऑफर थी। डाउ मेडिकल कॉलेज में दाख़िला कोन वरिती, इन करे जो आउं ग़रीब माण्हू हुउसि। कराची तमामु महांगो शहर हो, सो मूं चयो त मुमकिन कोन्हे। सो मूं वरिती LMC दाख़िला। ॿी LMC जी वॾे में वॾी अट्रैक्शन इहा हुई त उन ज़माने में जेका हॉस्टल हुई सा सिंगल सीटेड हुई। हर हिकु छोकिरे खे हिकिड़ो कमरो मिलंदो, ऐं हिकिड़ो प्राइवेसी बि माना हुई। प्राइवेसी हुई ऐं पढ़ण लाइ तमामु ख़ूबसूरत माहौल। ऐं मुंहिंजो इहो ॾाढो सुठो शइ आहे।
ऐं वेझो बि आहे ॻोठ खे जाम शोरो हाल आहे को मसालो कोन सो बहरहाल मूं पोइ मेडिकल कॉलेज उतां शुरू कयो हाणे साईं मेडिकल में तव्हां दाख़िल थियो जॾहिं या त तव्हां ॻाल्हि हींअर कई आहे तव्हां 59.3% ते दाख़िल थियो 0.7% ते फर्स्ट क्लास खां रहिजी वियो डाओ LMC ॿिन्ही ऑफर कई डाओ मुआशी मसइलनि जे करे न वञी सघियो न वियो ऐं हिते चयो त वेझो आहे 57 किलोमीटर ख़ैर जा गुज़री वेंदा हिकिड़ो सुवालु मूंखे ॿुधायो अवां जो रिज़ल्ट आयो उन दौर में 29% या हाणे त डॉक्टर साहब 29% मस फेल था थियनि हा ऐं 70 60 50 40% मूंखे पंहिंजे ज़िंदगी जे तजुर्बे जे निचोड़ मां हिकिड़ी ॻाल्हि असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो उन खां बावल मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि शेयर कयां आउं MH पंवर साहब सां वेठो हुउसि त उन खां मूं इहो ई सुवालु पुछो त यूनिवर्सिटियुनि खे रिज़ल्ट केतिरी ॾियणु खपे मूंखे चई त डॉक्टर साहब जेतिरा शागिर्द होशियारु हुजनि उहो ॾियणु खपे पर परसेंटाइल ठाहिणु खपे ऐं चई मां बॉम्बे यूनिवर्सिटी में पढ़ियो हुउसि बॉम्बे यूनिवर्सिटी 3% खां मथे रिज़ल्ट पासिंग कैंडिडेट जो न ॾींदी इन करे उन जा पहाका का चवणियूं ऐं टोटका उन ते ठहिया पर चई अॼु ॾींहं ताईं हो पंहिंजे 3% ते क़ाइमु आहिनि अवां छा था चओ डॉक्टर साहब केतिरो परसेंटेज हुजणु खपे साईं ॻाल्हि इहा आहे त हाणे जेको इम्तिहान जो तरीक़ो बदिलजी वियो आहे असांजे वक़्त में जेको इम्तिहान जो तरीक़ो हो सो मुख़्तलिफ़ हो हीअं त इम्तिहान जेको हो सो डिस्क्रिप्टिव हो यानी तव्हां एक्सप्रेस कंदा हो बयान लिखणो आहे लिखणो आहे हाणे लिखो था त हाणे लिखण में केतिरियूं ग़लतियूं थी वेंदियूं केतिरियूं स्पेलिंग मिस्टेक्स थींदियूं केतिरियूं जुमलनि जूं ग़लतियूं थींदियूं केतिरियूं एक्सप्रेशन में शयूं रहिजी वेंदियूं माण्हू एक्सप्रेस न करे सघंदो हाणे इम्तिहान जेको आहे सो बिल्कुलु मैथमेटिक्स वांगुरु आहे यानी त तव्हांजो मल्टीपल चॉइस क्वेश्चन MCQs में तव्हां 100 क्वेश्चन में 100 ई करियो था तव्हांखे 100 मार्कूं मिलंदियूं त पोइ तव्हांजो परसेंटेज 3% अचण जो त यूज़लेस आहे न हाणे त असां इंटरनेशनली असां पाण खे एवेल्यूएट कयूं त असीं कहिड़े तरफ़ पिया वञूं असांखे एग्ज़ामिनेशन वधीक हाणे MCQ टाइप जो जेको एग्ज़ामिनेशन आहे उहो नॉलेज बेस्ड आहे ऐं हू जेको हो असांजो सो यादगिरी जे बेस ते हो त तव्हांजी यादगिरी मेमोरी केतिरी आहे ऐं उहो तरीक़ो मुंहिंजे ख़्याल में को आइडियल तरीक़ो कोन हो अॼु जो तरीक़ो वधीक बहितर आहे छाकाणि उन में ॿार खे कंसेप्ट थिए थो ऐं इनोवेटिव थिए थो उहो क्रिएटिव थिए थो न पर डॉक्टर साहब ॾिसो न त तव्हां MCQ सिस्टम लाहे छॾियो हाणे उन ते ॿार खे परचो ॾेई छॾियो त भाई पढ़ो ऐं 3 कलाकनि जे बदिरां हाणे तव्हां कलाक था ॾियो टिक त करिणो आहे न ॿियो त लिखणो कोन्हे 100 सवालनि ते 100 टिक करणा आहिनि कलाक ठीकु ग़लति कंदव त नेगेटिव थी वेंदो सही कंदव त तव्हांखे मार्कूं ऑटोमेटिक कंप्यूटर ॾेई छॾींदो ठीकु आहे मां हीअं थो चवां त हुकूमत सिंध कॾहिं 40% ते थी पास करे त 40% ते नौकरियूं ॾींदासीं कॾहिं 50 ते थी चए कॾहिं 60 ते थी चए उहो अच्छा असांजी ॻाल्हियूं थियूं एजुकेशन डिपार्टमेंट में त उते असां इहा ॻाल्हि रखी त तव्हां घटि में घटि 60% रखो ऐं आस्ते आस्ते वधाईंदा वञो ऐं माण्हू जीअं ई खुटी पवनि सॼो साल एग्ज़ामिनेशन जो चकर हलंदो रहे ऐं उस्ताद उन मां वठीअ मां पास थी कुंदन थी निकिरनि जेकॾहिं तव्हां ईअं 40% ते ईंदव त पोइ उहे ॿार पढ़ाइण जो जेको ज़िमेदारी ॾियो था जंहिं शख़्स खे उहो बि 40% ई हूंदो
उहो पोइ इदारो 40 खां मथे चढ़ंदो न। अव्हांजे ख़्याल में इहा ॻाल्हि ठीकु आहे? इहो सही आहे, तव्हां बिल्कुलु सही था चओ। ऐं त इन खे बि अञा वधाईंदो त 60 जे बदिरां असां 70% कयूं। इन करे त जेको मल्टीपल चॉइस जो जेको स्टैंडर्ड पासिंग आहे सो 70% आहे ऐं पोइ 70% एंड अबव। ऐं जीअं एतिरी मालूमात त हुजणु घुरिजे न उस्ताद खे। ऐं ॿियो उस्ताद खे असां वटि पढ़ाइण जो मेथड बि मुख़्तलिफ़ आहे जेको हुजणु घुरिजे। त हाणे मॉड्यूल्स आहिनि ऐं हाणे केतिरा ऑडियो विजुअल मेथड्स आहिनि जेके सभु इस्तेमालु थियणु खपनि। ख़ुदि रोबोटिक्स सर, रोबोटिक्स आहिनि ऐं काफ़ी शयूं दुनिया में हलनि पियूं हींअर जेके उते असां वियासीं तुर्की में त उते जेको सो सॼो कमु ऑडियो विजुअल जे वसीले हो ऐं जेको बोर्ड हो उन ते ख़ुदि ब ख़ुदि क्वेश्चन अची पियो ऐं जवाबु ॿारनि पंहिंजे PC में लिखियो पियो। त असां हिकिड़े क्लास में वियासीं। इट वॉज़ स्कूल, गर्ल्स स्कूल, हीअ तुर्की जी ॻाल्हि आहे। 2 साल 3 साल अॻाऊं चांसलर सां गॾिजी असीं सरकारी दौरे ते 3 ॾींहंनि लाइ तुर्की वियासीं। त चवण जो मतिलबु आहे त दुनिया तमामु घणो अॻिते निकिरी चुकी आहे ऐं असां अञा ताईं जेको सो पंहिंजे पुराणे मेथड में लॻा पिया आहियूं। हींअर बि असां वटि अञा ताईं रिटन इम्तिहान वधीक आहिनि, MCQ कोन्हे। तमामु थोरो परसेंटेज असीं MCQ लाइ इस्तेमालु करियूं था पिया। नॉर्मल इम्तिहान जी ॻाल्हि थो कयां। बाक़ी जेके तव्हां हीअ एम्प्लॉयमेंट लाइ एग्ज़ामिनेशन कयो था चओ था उहो त MCQ में हले थो, पर आम जेको असांजो इम्तिहान आहे उहो इम्तिहान सॼो जो सॼो जेको सो थिए थो राइटिंग में, राइटिंग। डॉक्टर साहब इंटरमीडिएट पास कई ऐं डॉक्टर साहब लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे हैदराबाद में मेडिकल जे शोबे में दाख़िला वरिती। मेडिकल उन जो ख़्यालु हो त मेडिकल में मूंखे दाख़िला वठणु खपे ऐं मेडिकल जे शोबे खे अख़्तियार करणु खपे। उन ते वक़्फ़े खां पोइ वरी डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।